वालेकुम दोस्तों, मां आहियां अब्दुल करीम ऐं अवां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल करीम मोबाइल स्टूडियो। दोस्तों, काफ़ी दोस्त परेशान हूंदा आहिनि, शिकायतूं कंदा आहिनि त असांजे मोबाइल में फालतू एड्स अचनि था, इश्तिहार अचनि था। इन्हनि खे कीअं रोकियूं, इन्हनि खे कीअं बंदि कयूं। त अॼु मां तव्हांजे लाइ हिकु अहिड़ा तरीक़ा खणी आयो आहियां जंहिंसां तव्हां पंहिंजी मोबाइल जी सेटिंग्स मां इन एड्स खे ख़तमु करे सघो था। त पहिरियों तरीक़ो इहो आहे त गूगल क्रोम तव्हां पंहिंजो खोलियो। गूगल क्रोम खोलण खां बाद तव्हां मथे जेके टे टुपकनि जो ऑप्शन नज़र अचे थो, मां तव्हांखे तीर हणी करे ॾेखारियां थो। मथे हे जेको आहे हिन ते तव्हां क्लिक कंदो। हिन ते क्लिक करण खां बाद हेठि सेटिंग्स में तव्हां वेंदो। सेटिंग्स में वञण खां बाद हिते तव्हांखे जेको ऑप्शन नज़र ईंदो सेट सेटिंग्स में अची करे तव्हांखे हिते वरी थोरो स्क्रॉल करिणो आहे। स्क्रॉल करण खां बाद हिते तव्हांखे पॉप एप्स एंड रीडायरेक्ट्स हिन ते तव्हांखे क्लिक करिणो आहे। जीअं तव्हां हिन ते क्लिक कंदव, हिते तव्हां डोंट अलाउ ते हिन खे रखे छॾींदव। त हाणे हिन क़िस्म जा तव्हांखे इश्तिहार वग़ैरह न ईंदा। ॿी सेटिंग तव्हांखे छा करणी आहे, हिते ई अचिणो आहे। थोरो हेठि ईंदव, हिते इंट्रोसिव एड्स जो ऑप्शन तव्हांखे नज़र ईंदो। इंट्रोसिव एड्स ही मां तव्हांखे निशान हणी करे ॾेखारियो आहे। हिन खे तव्हां जीअं क्लिक कंदव, क्लिक करण खां बाद हिन खे बि तव्हां जेको आहे ब्लॉक वारे ते क्लिक करे छॾींदव। त हाणे गूगल क्रोम जे तरफ़ां तव्हांखे का बि एड्स वग़ैरह परेशान न कंदा। ॿियो तरीक़ो छा आहे? ॿियो तरीक़ो इहो आहे, तव्हां सभ खां पहिरियों सेटिंग में वेंदव। सेटिंग में अची करे प्राइवेट DNS लिखिणो आहे तव्हांखे। प्राइवेट DNS लिखण खां बाद हिते तव्हांजे साम्हूं अची वेंदो। हिन खे खोले करे थोरो हेठि स्क्रॉल कंदव, हिते प्राइवेट DNS लिखियलु ईंदो। इन खे तव्हां जीअं खोलींदव त हेठि तव्हांखे अगरि तव्हांजो ऑफ ते हुजे या वरी ऑटोमेटिक ते हुजे, तव्हांखे 3 नंबर ते हिन खे रखिणो आहे। ऐं हिते तव्हांखे लिखिणो आहे DNS.adguard.com। पोइ हिन खे सेव करे छॾिणो आहे। बसि हाणे ॿी सेटिंग इहा थी वई। हाणे तव्हांजे मोबाइल में फालतू क़िस्म जा के बि एड्स वग़ैरह न ईंदा। टियों तरीक़ो छा आहे? टियों तरीक़ो इहो आहे त तव्हांजे मोबाइल में ऐप मैनेजमेंट या वरी एप्स वारो जेको ऑप्शन हूंदो आहे उन ते तव्हां क्लिक कयो। हाणे हिते तव्हां ॾिसो, मुंहिंजे मोबाइल में ऐप मैनेजमेंट वारो जेको ऑप्शन आहे, मां हिन ते क्लिक कयां थो। इन खां बाद तव्हां ऐप लिस्ट पंहिंजी खोलियो। ऐप लिस्ट खोलण खां बाद तव्हांजे मोबाइल में जेके बि एप्स हूंदा उहा सॼी लिस्ट तव्हांजे साम्हूं अची वेंदी। हिते तव्हां तलाश कयो जंहिं ऐप खे हलाइण खां तव्हांजे मोबाइल में एड्स अचनि था, उनखे तव्हां जेको आहे खोलियो। खोलण खां बाद तव्हां उन जा जेके आहिनि नोटिफिकेशन आहे, हे अगरि अलाउ हुजनि त तव्हां हिन खे ऑफ करे छॾियो। बसि हाणे तव्हांजे मोबाइल में कंहिं बि ऐप तां या वरी गूगल मां या सेटिंग मां कंहिं बि क़िस्म जा एड्स अचणु बिल्कुलु बंदि थी वेंदा। त दोस्तों, अगरि तव्हां चाहियो था मां अहिड़ा ई वीडियो खणी करे बार बार अव्हांजी ख़िदमत में हाज़िर थियां, त हिकिड़ी रिक्वेस्ट आहे त मुंहिंजे हिन चैनल करीम मोबाइल स्टूडियो खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। अव्हांजो साथ, अव्हांजो सपोर्ट मुंहिंजे लाइ इंतिहाई अहम आहे। त मिलूं था अगली वीडियो में। तेसिताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। अल्लाह हाफ़िज़।